जोही भरसा एफपी बंद जे आरडी 88 लॻ विझण दौरान ॿुॾी वियल नौजवान अली खोसो जो लाश 6 कलाक ॻोल्हा करण बाद हथ कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नूर अहमद लगारी मूजिबि गुज़िरियल ॾींहुं शाम जो एफपी बंद जोही जे आरडी 88 वटि विझण दौरान ॿुॾी वियल 17 सालनि जे नौजवान अली वल्द मुरीद खोसो जो लाश वाटसन पारां प्राइवेट टोबा घुराए 6 कलाक ॻोल्हा करण बाद हथ कयो वियो। नौजवान जो लाश मिलण ते संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा, जॾहिं त समूरो शहर सोगवार थी वियो आहे। कोटडेजी में चौमासे बरसातुनि तबाही मचाए छॾी। पहाड़ी इलाइक़े में बासर पारां ज़रई ज़मीन खे आबाद कराइण लाइ ठहिरायल डैम टुटी पवण करे ॻोठ अलीआबाद जा 50 खां वधीक घर पाणी हेठि अची विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि पाणी जो वहकरो तेज़ हुजण करे 15 खां वधीक कच्चा ऐं पक्का घर किरी पिया। ॻोठाणा हयातियूं बचाए रोडनि ते निकिरी आया। ॻोठाणनि बरकत अली, मंठार अली ऐं लाल बख्श जी अॻवानी में कोट बंगलो ऐं चूणको रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एमएनए डॉक्टर नफ़ीसा शाह जीलानी, डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर सैफुल्ला अबड़ो, असिस्टेंट कमिश्नर कोटडेजी आसिम अब्बासी ऐं पीपी अॻवान फरमान अली शाह मुतासिर ॻोठाणनि वटि पहुची ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराइण बाद रोड खोलरायो। गंबट जी किसान कॉलोनी में बरसात तबाही मचाए छॾी। पब्लिक हेल्थ जी लापरवाही सबबि 8 ॾींहं गुज़रण बावजूद बि घरनि मां बरसात जो कंदो पाणी निकाल न थी सघियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टावरी मूजिबि बरसात जे पाणी सबबि हिकु ॼणे असलम उॼण जे घर जी छित किरी पई। घर में पियल समूरो सामान टुकड़ा टुकड़ा थी वियो। मोहम्मद असलम उॼण, इक़बाल उॼण, खलील अहमद, शौकत अली, अली गोहर उॼण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दाहिण बावजूद का बि वाहुर नाहे कई वई। कोटडेजी में कोट बंगलो जे लुंड मोहल्ला में बरसात दौरान ग़रीब पोरियत ग़ुलाम सरवर लुंड जे घर में बरसाती पाणी बीहण सबबि घर मुकमल तौर ते किरी पियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि ग़रीब पोरियत बचनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल बेयारो मददगार आहे। हुन चयो त हू पोरियत आहे, हाणे मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि मज़दूरी बि नथो करे सघे। चूंडियल नुमाइंदा ऐं वस वारा वाहरो करे घर ठहिराए ॾियनि। शाहपुर दरपुर वेझो ताजपुर में फैमिली मेला हेल्थ ॾींहुं मल्हायो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम फारूक शाह मूजिबि मेले जी अॻवानी डीपीडब्ल्यू शहाबुद्दीन मेमण कई। सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे असिस्टेंट डायरेक्टर रफ़ीक जमाली, सैयद बहार शाह, इम्तियाज़ हाशमानी ऐं इमाम ॾिनो। नाहियूं चयो त फैमिली हेल्थ मेला जो मक़सदु माण्हुनि खे गॾियल तौरु सुॼागी ॾियणु आहे। फैमिली प्लानिंग जे हवाले सां आबादी कंट्रोल करण लाइ वसीला इस्तेमालु करणा पवंदा। उन अमल सां माउ ऐं ॿार ॿिन्ही जी सिहत बहितर रहंदी। ख़ैरपुर जे शाही बाज़ार में कपिड़े जी दुकान जी छित धमाके सां किरी पई। लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि मुसलसल बरसातुनि सबबि शाही बाज़ार में मोहम्मद उस्मान शेख जी दुकान जी छित किरण सबबि दुकान में रखियल लखे रुपयनि जो कपिड़ो ज़ाया थी वियो। मुतासिर दुकानदार चयो त ज़िले इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर खे इतलाह ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं को बि अमलदार न पहुतो आहे। हिन ज़िले इंतिज़ामिया खां वाहुर जी अपील कई आहे। जोही जी हुसैनाबाद कॉलोनी जी रहवासण औरत ॾेरनि जी ज़्यादतियुनि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ मुड़ुस समेत मीडिया आॾो एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नूर अहमद लगारी मूजिबि उन मौक़े ते मिसमात अमीरा पंहिंजे मुड़ुस शमन कहेरी समेत मीडिया आॾो एहतजाज कंदे चयो त संदसि ॾेर रहमतुल्ला ऐं रमज़ान कहेरी ज़बरदस्ती घर ते कब्ज़ो करणु था चाहिनि। रोकण ते संदनि घर में दाख़िल थी खेसि सख़्त तशदुद जो निशानो बणायो। हुननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी दादू खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खैन तहफ़ुज़ ॾिनो वञे।